काजी अहमद बाईपास से गैर कानूनी तौर टूल प्लाजा लगाने खिलाफ जेएसकम तरफा रैली कढ़ी वई आहे। जेएसकम कारकुनन ऐं शागिर्दनि नेशनल हाईवे ते धरणो हणी रोड बंद करे छॾियो। अवां खे ख़बर ॾियूं पिया काजी अहमद बाईपास ते गैर कानूनी तौर टूल प्लाजा लगाइण खिलाफ जेएसकम तरफा रैली कढ़ी वई आहे। जेएसकम कारकुनन ऐं शागिर्दनि नेशनल हाईवे ते धरणो हणी रोड बंद करे छॾियो। अवां खे ख़बर ॾियूं पिया काजी अहमद बाईपास ते गैर कानूनी तौर टूल प्लाजा लगाने खिलाफ जेएसकम तरफा रैली कढ़ी वई आहे। जेएसकम कारकुनन ऐं शागिर्दनि नेशनल हाईवे ते धरणो हणी रोड बंद करे छॾियो। काजी अहमद बाईपास ते गैर कानूनी तौर टूल प्लाजा लगाने खिलाफ जेएसकम तरफा रैली कढ़ी वई आहे। जेएसकम कारकुनन ऐं शागिर्दनि नेशनल हाईवे ते धरणो हणी रोड बंद करे छॾियो। काजी अहमद बाईपास ते गैर कानूनी तौर टूल प्लाजा लगाने खिलाफ जेएसकम तरफा रैली कढ़ी वई आहे। जेएसकम कारकुनन ऐं शागिर्दनि नेशनल हाईवे ते धरणो हणी रोड बंद करे छॾियो। काजी अहमद बाईपास ते गैर कानूनी तौर टूल प्लाजा लगाने खिलाफ जेएसकम तरफा रैली कढ़ी वई आहे। जेएसकम कारकुनन ऐं शागिर्दनि नेशनल हाईवे ते धरणो हणी रोड बंद करे छॾियो। काजी अहमद बाईपास ते गैर कानूनी तौर टूल प्लाजा लगाने खिलाफ जेएसकम तरफा रैली कढ़ी वई आहे।